मिठी मां ख़बर ॾींदासीं। ज़मीन ते कब्ज़ो था करियो। डीसी मिठी ॻोठाणे खे चमाट वाहे कढी। वाक़िया कया पिया डीसी मिठी लाल ॾिनो मंगी ॻोठाणे बाबू बजीर खे चमाट वाहे कढी आहे। ॿ ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि, जंहिंजी वीडियो वायरल थी वई आहे। डीसी मिठी लाल ॾिनो मंगी ॻोठाणे बाबू बजीर खे चमाट वाहे कढी, जंहिंजी वीडियो वायरल थी वई आहे। पुलिस ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ वेझो सरकारी ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशि कई वई। डीसी लाल ॾिनो मंगी मौक़े ते पहुची वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मिठीअ मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ नोड़ियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। मुमताज़ नोड़ियो, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, थरपारकर के डिप्टी कमिश्नर लाल दिनू मंगी पुलिस मोबाइल से गॾिजी समाल इंडस्ट्री कॉलोनी सजे थी डीसी एसपी हाउस सजे तो उते मुबैना तौर ते प्लाट जैसे कब्जे करने की कोशिश के इल्ज़ाम में जो है एक प्राइमरी मास्टर है बाबू तार बजीर उनके थप्पड़ वाए कढी। उन ते इल्ज़ाम यो हो सरकारी ज़मीन पे उन प्लाट पे कब्जे की कोशिश पे कई तो उन दौरान डीसी पहुतो और डीसी जो है एक बाबू ताहिर जो प्राइमरी मास्टर बुधायो वने तो उन बो उन साथी नवाज़ बागी नाले एक नामालूम है उन्हनि खे हिरासत में पुलिस के हवाले करे छॾियो आहे। बुधायो पियो वने तो हिननि जे मथां सरकारी ज़मीन पे ज़बरदस्ती जो है मुबैना तौर प्लाट के कब्जे की कोशिश जो इल्ज़ाम है। इन वक्त उन्हनि टिन ॼणनि खे मिठी पुलिस के हवाले कयो वियो आहे, थाणे ते मुंतकिल कयो वियो आहे, जॾहिं अञा ताईं कंहिं क़िस्म जी का कार्रवाई जेका केस की शिकिल में अञा ताईं अमल में न अची सघी है। असां डीसी से बार बार कोशिश करे राब्तो करण की कोशिश कई है, पर डीसी इन वक्त फोन अटेंड न पियो करे, जैसे करे उनजो ओपिनियन उनजो मौक़िफ़ सामूं अची न सघियो है। पर जेका वीडियो वायरल थी है उनमें बाबू ताहिर बजीर के डीसी थरपारकर थप्पड़ वाईंदे नज़र अचे तो। उन्हनि टिन ॼणनि के जो है पुलिस मोबाइल के हवाले करे थाणे मुंतकिल करण जो मंज़र उन वीडियो में नज़र अचे तो। जी।